अफ़सोसनाक ख़बर आहे वांखे आगाह कई पिया छाछरो वेझो ॿिनि कारनि में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो। हादसे में औरत समेत ॿ ॼणा फौत थी विया आहिनि, ॿ ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ढाणे स्टाफ हादसे में चेल्हार वासी संतोष कुमार ऐं मीना कुमारी फौत थी विया आहिनि। हादसे में फौतियनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे उमरकोट अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर वांखे ॿुधाए रहिया आहियूं छाछरे मां, जिथे ॿिनि कारनि में आम्हूं साम्हूं टक्कर थियण जे नतीजे में औरत समेत ॿ ॼणा फौत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिकु भेरो ॿीहर वांखे आगाह कई पिया छाछरो वेझो ॿिनि कारनि में आम्हूं साम्हूं टक्कर थियो आहे। हादसे में औरत समेत ॿ ॼणा फौत थी विया, ॿ ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ढाणे स्टाफ वटि हादसे में चेल्हार वासी संतोष कुमार ऐं मीना कुमारी फौत थिया। हादसे में फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे उमरकोट अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे छाछरे मां बरकत अली वज़ीर। जी बरकत, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, ये वाक़ियो छाछरो वेझो अमरकोट रोड रोशन जी ढाणी वटि पेश आयो आहे, जिते ॿिनि तेज़ रफ़्तार कार जेका आहिनि उहे आम्हूं साम्हूं टक्कर थी वियो आहे, जंहिंमें चेलार वासी संतोष कुमार तुलजाराम महाराज ऐं मीना कुमारी फौत थी विया आहिनि ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। फौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे सरकारी अस्पताल अमरकोट पहुचायो वियो आहे ऐं ज़ख़्मी पवन कुमार ऐं अली हसन समूह जी हालत नाज़ुक हुअण करे हैदराबाद रेफर कयो वियो आहे। फौतियुनि जा मड़ घोट चेलार पहुचायो आहिनि ऐं मड़ घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी बरकत अपडेट करण लाइ।